खिप्रो मां ख़बर ॾींदा हलो त खिप्रो जी अदालत ज़्यादती जो ॾोह साबित थियण ते जवाबदार अदनान कुरैशी खे उम्र कैद ऐं 3 लख रुपया ॾंड जी सज़ा ॿुधाए छॾी, जॾहिं त इस्लाम कुरैशी खे आज़ाद कयो वियो आहे। खिप्रो वेझो पेरूमल थाणे जी हद में 10 महीना अॻु ॻोठ लोहारड़ो में 7 वरनि जी मासूम नींगरी फिज़ा धी मोहम्मद हसन कुरैशी सां जिंसी ज़्यादती कई हुई। अहिड़ो केस नींगरी फिज़ा जे वालिद मोहम्मद हसन कुरैशी जी फरियाद ते पेरूमल थाणे ते 2 जवाबदारनि खिलाफ़ दाख़िल कयो वियो हो, जंहिंजो अॼु फ़ैसिलो ॿुधाईंदे एडिशनल सेशन जज जावेद हैदर फुलपोटो जवाबदार अदनान कुरैशी खे उम्र कैद ऐं 3 लख रुपया ॾंड जी सज़ा ॿुधाए छॾी, जॾहिं त इस्लाम कुरैशी खे बरी करण जो हुकुम ॾेई छॾियो आहे। जवाबदार अदनान कुरैशी खे जेल कस्टडी कयो वियो आहे। सब्सक्राइब कयो अवामी न्यूज़ HD खे ऐं ताज़ा तरीन ख़बरुनि लाइ ॾिसंदा रहो अवामी न्यूज़ HD।